नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त कराची में सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते तारिक रोड ते हद दख़लियूं हटाइण जो कमु मुकमल करे पार्क खे बहाल कयो वियो। DMC ईस्ट मूजिबि अदालती हुकुम ते कयल कार्रवाई में समूरियूं अॾावतूं डाहे पट कयूं वियूं। पार्क में गैर क़ानूनी तौर क्लब ऐं मदरसा ऐं 10 दुकान डाहे पट कया विया। DMC जो चवणु आहे त पार्क में मौजूदु रिहाइशी इमारतूं बि डाहे पट कयूं वियूं। पार्क मां हद दख़लियूं हटायूं वयूं ऐं मलबो पिणु हटायो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।